इलेक्शन कमीशन सिंध में नई तकबंदन जो मसवदो तैयार करे वरितो। ज़रियनि मूजिब तकबंदन खे ज़िले हदुनि ताईं महदूद रखियो वेंदो। तजवीज़ मूजिब जैकबाबाद ऐं कशमोर ज़िलनि जो गॾियल तक यानी 209 ख़त्म थी वेंदो। कराची डिवीज़न में क़ौमी असम्बली जो 1 तक वधी वेंदो। शिकारपुर ज़िले मां 1 सूबाई सीट घटिजी वेंदी। कसूर में मासूम न्याणी ज़ैनब सां पेश आयल वाक़े ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि शदीद एहतजाज। धरणे सबबि फ़िरोज़पुर रोड बंद। एहतजाज कंदड़नि जी नून लीग MPA नईम सफ़दर जे उताक ते चढ़ाई, कुर्सियुनि खे ॿाहिरि छॾी। मछल माण्हुनि जो डिस्ट्रिक्ट अस्पताल अॻियां एहतजाज ऐं भञ डॉक्टर्स ऐं अमलो अस्पताल मां ग़ाइब थी वियो। मरीज़ ॿियनि अस्पतालनि मां मुंतक़िल। छिकताण बाद तालीमी इदारा ऐं बाज़ारूं बंदि। गुज़िरियल ॾींहुं एहतजाज दौरान पुलिस जी फायरिंग में मार्च बैल 2 ॼणनि जी जनाज़े नमाज़ में माण्हुनि जी वॾे अंग में शिरकत। कसूर में ज्यादती बाद कत्ल थियल निंगरी ज़ैनब जे मामले ते लाहौर में पंजाब के वॾे वज़ीर शहबाज शरीफ की सदारत हेठि इजलास। शहबाज शरीफ पारां वाक़े जे जवाबदार खे 24 कलाकनि अंदरि गिरफ़्तार करण जी हिदायत। गिरफ़्तारी में मदद कंदड़ खे ₹1 करोड़ इनाम ॾियण जो ऐलान। पंजाब हुकूमत पारां ज़ैनब कत्ल केस में अहम अखबराई जी दावा। ॾाढा सनाउलत चयो आहे त फायरिंग कंदड़ एहलकारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कसूर में मासूम बारड़ी ज़ैनब जे वैश्याणी कत्ल वारे वाक़े ते क़ौमी असम्बली, सेनेट, पंजाब ऐं KP असम्बलीज़ में इल्तिवा वारियूं रिथूं जमा कराई वयूं। रिथुनि में चयो वियो आहे त कसूर सान्हो इंतिहाई संगीन वाक़ियो आहे, उन ते बहस करायो वञे। कसूर में निंगरी ज़ैनब खे 2.5 बार कत्ल करण वारे वाक़े ख़िलाफ़ वकीलनि जी हड़ताल। सुप्रीम कोर्ट में ख़ानगी मेडिकल कॉलेजिस वारे केस जी ॿुधणीअ ते वकील पेश न थिया। चीफ जस्टिस साकिब निसार रिमार्क्स में चयो त ज़ैनब क़ौम जी न्याणी आहे। अहिड़नि वाक़िअनि ते सॼे मुल्क जो कंध शर्म विचां झुकी वियो आहे। वकील एहतजाज करे सघनि था पर हड़ताल जाइज़ नाहे। पंजाब में ॿारनि खे ज़्यादती बाद कत्ल करण जो सिलसिलो रुकिजी न सघियो। फैसलाबाद में मुबैना ज़्यादती बाद कत्ल थियल 9 दर्जे जी शागिर्द जो लाश हथ। पुलिस मूजिब शागिर्द जो लाश फसल मां आयो। शेखपुरा में 8 वरनि जी निंगरी खे ज़्यादती जो निशानो बणाए खेसि कत्ल कंदड़ जवाबदार मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। पुलिस मूजिब कार्रवाई दौरान जवाबदार पुलिस मथां फायरिंग कई। जवाबी फायरिंग में जवाबदार मारिजी वियो ऐं संदसि साथी फरार थी वियो। चीफ जस्टिस मियां साकिब निसार सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में खीर जे गैर मयारी पैदावार, प्रोसेसिंग ऐं पैकिंग बाबति ख़बरुनि जो पाण मुरादो नोटिस वरितो। धुरनि खे नोटिस जारी। बुधणी छंछर ते सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में थींदी। बलूचिस्तान में नए कायदेबान की चूंड लाए 13 जनवरी से इजलास तलब। वॾे वज़ीर लाए क़ुदूस बज़न जो सालेह भूतानी ऐं जान जमाली के नालनि ते वीचार। क़ुदूस बज़न जो चयो आहे त ज़हरी मुख़ालिफ़ तहरीक में साथ ॾींदड़ दोस्तनि सां सलाह मशवरे बाद अॼु वॾ वज़ारत जे उम्मीदवार जो ऐलान कंदासीं। वॾो वज़ीर नून लीग जो हुजे या काफ लीग जो, उन सां फ़र्क़ु नथो पवे। सुप्रीम कोर्ट रहीम यार खान में शरीफ कुटुंब के बंद शुगर मिल्स के बेहद मुंतकली के रोके छो। जहांगीर तरीन पारा हारन का कमत खरीद करने की खातरी। अदालत पारा समूरो कमत खरीद करण ऐं आबादगारन के माली नुकसान न पहुंचाइण जो हुकुम। चीफ जस्टिस रिमार्क्स ने चयो आहे त कमत की खरीदारी की पाण निगरानी कंदुसि। बाबा रहमत सां सच ॻाल्हाईंदो त सभु कुछ ठीक थी वेंदो। अदालत ॿुधणी 18 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। कराची के गोलीमार वाले इलाके में फुरलट की कोशिश दौरान शहरन 3 फोरन के पकड़े वरतो। माराकुट में एक फोरू मौके ते मारिजी वियो। 2 जख्मी हालत में पुलिस हवाले। सियाह कॉलोनी में सर्च ऑपरेशन दौरान 2 जवाबदार गिरफ्तार। मियां वाली कॉलोनी में 2 औरतुनि समेत 2 ॼणा गिरफ्तार।
परडेही वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त अफ़गानिस्तान में दहशतगर्दी जे महफ़ूज़ ठिकाननि सबबि पाकिस्तान खे ख़तरो आहे। रॉ ऐं NDS पाकिस्तान में दहशतगर्दी कराए रहियूं आहिनि। ख्वाजा आसिफ ऐं तहमीना जंजुआ परडेही ऑफिस में मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सफ़ीरनि खे दहशतगर्दी ख़िलाफ़ वेड़, वर्किंग बाउंड्री ऐं कंट्रोल लाइन ते भारतीय फ़ौज जी अॻराइण बाबति ब्रीफिंग ॾिनी। हालाणी वेझो संगाती तकरार तां जवाबदारनि जो घर ते हमिलो, फायरिंग में 50 वरनि जी पिर्सन और मारिजी वई। कोटडिजी वेझो ॻोठ गुल मोहम्मद ॼामणो में नामालूम हथियारबंदनि ओताक ते सुतल पीरसन खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। पाठे जी फैक्ट्री के बाहि लॻण जे नतीजे में लखें रुपयनि जो सामान सड़ी ख़ाक थी वियो। फायर ब्रिगेड जी 5 गारनि बाहि ते ज़ाब्तो आंदो। न्यूज़ीलैंड हथां ॿिनि मैचेस में शिकस्त खां पोइ क़ौमी टीम डुनेडन में नेट प्रैक्टिस कई। 13 जनवरी ते रथियल वनडे मैच में कामयाबी लाइ रांदीगरनि जो फिज़िकल फिटनेस तरफ़ बि ध्यानु। फिजियोथेरेपिस्ट जो चवणु आहे त फ़ख्र जमा जा ज़ख़म ठीक थी रहिया आहिनि। ईंदड़ मैच में संदसि खेॾण जा इम्कान आहिनि। ग्रांड फ्लावर्स चयो आहे त टीम खे बॉलिंग, बैटिंग ऐं फील्डिंग खे बहितर बणाइणो पवंदो। अमेरिकी रियासत कैलिफोर्निया में मिट्टी जो छिपूं किरण सबबि मुतासिर इलाइक़नि में माण्हुनि जी वापसी शुरू थी वई। वाक़िअनि में 17 ॼणा दॿिजी फौत थी विया। 24 गुम थी विया हुआ। छिपूं किरण सबबि ओपरा विंफ्रे जो घर पिणु मुतासिर। अमेरिका जी 17 रियासतुनि में स्टोर्स ते छापा। गैर क़ानूनी तौर मुल्क में तरसियल इकवी मुलाज़िम गिरफ़्तार। सदर ट्रंप पारां इमिग्रेशन जी नेकाली वारे प्रोग्राम ते अमल दरामद तेज़ करण जी हिदायत। तारकीन वतन बाबति अदालती फ़ैसिले ते काविड़ जो इज़हार। मलेशियाई सरकार 2014 में कोलालंपुर खां बीजिंग वींदे गुम थी वियल जहाज़ जी ॻोल्हा वारो कमु ॿीहर शुरू करे छॾियो। ॻोल्हा लाइ हिकु अमेरिकी टीम जो ख़िदमतूं हासिल कयूं वयूं। गुम थियल जहाज़ में अमले समेत 239 मुसाफ़िर सवार हुआ। पोलैंड जी गुमराह जमात हमल के रहण वारे कानून खे नरम करण वारियूं तजवीज़ूं रद्द करे छॾियूं। लॉ एंड जस्टिस पार्टी चयो आहे त अञा बि हिन कानून खे वधीक सख़्त करण जी ज़रूरत आहे। सिंध जे नाले वारे शाइर मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जी 5वीं वरसी मल्हाई थी वञे। मुख़्तलिफ़ फ़नकारनि पारां संदसि ॻायल कलाम अॼु बि सिंध जे झर झंग में मक़बूल उर्दू जे नाले वारे शाइर इब्न इंशा जे विछोड़े खे 40 साल थी विया। संदसि शाइरी अॼु बि मक़बूल।
is different. बरतानवी आर्टिस्ट ऐं कोरियोग्राफर एलाना बेकर पारां लंडन जे रॉयल एल्बर्ट हॉल में पेश कयल थिएटर ओवो खे बेहद पसंदि कयो वियो। एलाना बेकर जो चवणु आहे त इन सिटे जे थिएटर जो हिसो बणजणु संदसि नंढपिण जो ख़्वाबु हो जेको अॼु पूरो थियो।